अस्सलाम वालेकुम रेसर। वालेकुम सलाम। वे शेरू शेरू कर खबर दिलावर दांत दिनो जा जवाब दिनो। रेसर हाशिम वारन जवाब दिनो आहे। हाशिम तो जे त दांत मुंहिंजो पुट आहे ऐं पुट विकिणो बान छा। अरे त पो दांत खसे अची आ न। रेसर दा समझो त दांत खसे आयो आहे। वो वरी कीअं? हिन भेरे दांतनि जी गोए में राकेट सां लाइबो अव्हां जो दांत जेको तव्हां पंजाब खां घुरायो आहे। त पोइ छा थींदो? वध में त असां शर्त खटींदासीं। शेरू मूंखे दांत खपे, शर्त जा पैसा न। इहो मुंहिंजो ज़िद आ, न त वॾो गंद थींदो। रेसर दा हाशिम ऐं दिलावर सां मूं शर्त जा पैसा न आहिनि ॻाल्हाया। मूं दांत रखियो आहे। रेसर जे हुन जो दांत खटे वियो त ॿई दांत हुननि जा। जे असांजो दांत खटे वियो त ॿई दांत तव्हांजा। शेरू तो इहो छा कयो? जेकॾहिं हुननि जो राकेट खटे वियो त पोइ? इहो नामुमकिन आहे शामी खान। रेस वो पंजाब मां दांत घुरायो आहे जेको अॻे 7 मुक़ाबला खटे चुको आहे। बेवकूफ़ आई शेरू। भलो भले जो शइ ई न आहे। जेकॾहिं अल्लाह न करे हुननि जो दांत खटी वञे त पोइ असांजो बि दांत हथनि मां निकिरी वेंदो न। शामिर खान तूं दिल जाए कर, ईअं कॾहिं बि कोन थींदो। पर जे थी वियो त पोइ मामा साईं? पोइ बि दिलावर हाशिम केॾांहुं वेंदा? ॿई दांत उन्हनि खां खसे ईंदासीं। असांखे छा कंदा? चाचे हाशिम दिलावर खे मां चङी तरह थो सुञाणा। तव्हां सिर्फ़ इहो सम्झो आहे त हाशिम दिलावर भाॻिया आहिनि, पर हू सरदार शाह ज़माना जा ख़ासि माण्हू आहिनि। ॾिठल आहे दिलावर ऐं हाशिम ऐं सरदार शाह ज़मान जहिड़ा सफ़ेद पोश इहे मुंहिंजे खाॿे खीसे में पियल आहिनि। पर मामा साईं चाचो शाह ज़मान बि घटि न आहे। तूं फिक्र न कर शमीर, शाह ज़मान जी मुंहिंजे साम्हूं कहिड़ी हैसियत आहे। पहिरीं ॻाल्हि त राकेट गो में हारजी वेंदो। जे खटे पियो त सम्झ हाराए वियो। सम्झी थो न? समझी वियुसि मामा साईं, समझी वियुसि। इहा मुंहिंजी मर्ज़ी। मां जीजा जन्नत खां तावीज़ लिखायां या कंहिं कारे चोर खां, इन में तुंहिंजो छा? छो छो मुंहिंजो न वञे? मां हिन राज जी फ़क़ीराणी आहियां। दुख सुख में मां थी कम अचां। जीजा जन्नत कोन थी अचेव पई कम। मासी बसरा भला तुंहिंजो मथो फिरियो आहे छा जो घरे वेठी थी झेड़ा करी? छो छो न झेड़ो कयां? हा मुंहिंजो हक़ को ॿियो खाई वञे, मां दाह बि न कयां। मासी कन खोले ॿुधी छॾ, तुंहिंजे इन्हनि तावीज़नि में को बि असर न आहे। ॾिसां मुंहिंजे तावीज़ खां बिना कीअं थो तव्हांजो राकेट खटे। मां भी हिते, तूं भी हिते। हा हा मासी तूं बि वेठी ॾिसजांइ त असांजो राकेट कीअं थो गोए खटे। आख़िर दुआ बि जीजा जन्नत जी अथसि। जीजा जन्नत खे कहिड़ी ख़बर इल्म जी? कहिड़ा वज़ीफ़ा कया अथई, कहिड़ा तिला काटिया अथई। इहा हथ जूं सफ़ाइयूं करे टिकियूं बिटिकियूं करे पई थी राजन खे फुरे। हा हा तूं त वॾी पोहतल आहीं। वॾा ठॻीअ ठाह त तूं थी ठाहीं। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। जीजा जन्नत जी ज़ात ई ऊची आ। तूं खाक हुअ पाक। हाणे तूं जीजा जो छा मुक़ाबलो कंदीअ? जीजा जन्नत जी ज़ात बराबर ऊची आ, पर इल्म कंहिंजी मीरास कोन्हे। जिन कमाई कई आ लाभ बि उन्हनि खे मिलंदी। ज़ात ते ॾात ॾाहे छोकिरी। अजायो थी पई राकेट जी गोए हाराए। ओ अमड़े मां थी चवां पई त हिकिड़ो तावीज़ मुंहिंजो बि राकेट खे ॿधी छॾे। ओ ॾिस त कीअं नथो गोए खटे। ओ मां मूंखे भली तूं मिठाई न ॾे, राकेट खटे न। पोइ हाणे जेका तोखे पुॼे सा मुराद ॾिजाए। ओ मासी बसरा तूं जो इहो तावीज़ न मूंखे मुफ़्त में बि न खपे। मासी बसरा वॾड़ा चई विया आहिनि त गिलाखोर माण्हू वटि त करामत बि न आहे हूंदी। तोड़ वञी पाए ॾिसां त तुंहिंजो राकेट कीअं थो पियो खटे। अड़ी बसरा खटे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ॾिसां ॾिसां वाक़िया कहाणी कहाणी। हल 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 फ़क़ीरनि वांगुरु हाणे तूं बि फिरंदी वञ।
जेकॾहिं असांजो राकेट गोए हारे बि वियो न त तोखे मयार कोन ॾींदासीं। वॾी आई आहे इल्म वारी। फ़क़ीर फिरंदा था वतन। सॼो ॾींहुं ठही ठॻीअ जा ठाह, ॿियो को कमु अथई? शमीर खान हिकिड़ो चक्कर मूंखे दिलावर ॾेखारे छॾ, सिर्फ़ु हिकिड़ो चक्कर। पोइ तूं आज़ाद, मां ॼाणाई दिलावर ॼाणे, छो त मां जंहिंखे बि अखि ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। तकड़ न कर बाबा, तकड़ न कर। शेरू तोखे मामा बंगुल छा चयो? शमीर खान बंगल खान जो हुकुम आहे त दिलावर खे ज़िंदा या मुर्द मूं वटि पेश कर। शेरू तूं दिलावर खे पंहिंजे हथनि सां मामा साईं वटि पेश कर, छो त मां दिलावर खे पंहिंजे हथनि सां थो मारणु चाहियां। ठीकु आहे शमीर खान, वो हिकिड़ो चक्कर मूंखे दिलावर ॾेखार त सही। शेरू मुखबर ख़बर ॾिनी आहे त दिलावर हिते किथे मौजूद आहे। ॻोल्हियूंसि था, अलाह कंदो त हिते ई असांखे किथे मिली वेंदो। लभी वियो त सम्झजांइ मरी वियो। न शेरू न, दिलावर खे मां पंहिंजे न हथनि सां मारींदुसि। पोइ बि त मरंदो न, वो मां मारियांसि या तूं, ॻाल्हि त साॻी आहे न। न शेरू न, मां पंहिंजे अंदर जी पाए दिलावर जी रत सां थधी करण थो चाहियां। इनजे करे मां दिलावर खे न पंहिंजे हथनि सां मारींदुसि। सरदार साईं जो टोलो जो ख़ैर। घर ख़बर शेरू, कल्ह खां वठी गुम आई, पोइ वॾो हथु आयो अथई आहे। सरदार साईं को सोन ई सोन फुरिया आहियूं। शेरू पोइ व्याजी सोनारो फुरे आयो हुई छा? न दिलावर साईं, असां हिकिड़ी ॿुढड़ी औरत जे घर में धाड़ो आयो आहे। अव्हां जो मतिलब त कंहिं कमज़ोर औरत खे फुरे आया हो? ॾिसण में त हू कमज़ोर औरत हुई, पर दिलावर साईं जे घर में माल जाम हो। इहो जवाब ॾियो, हिकु कमज़ोर औरत जे घर में सोन किथां आयो? दिलावर साईं ने ॿुढड़ी औरत पंहिंजे धीउ जे ॾाज लाइ सोन गॾु कयो, जेको असांखे हथ अची वियो। दिलावर जे किताब में औरत बुढ़े ऐं ॿार ते हथ खणणु हराम आहे। अड़े तो हिकु ॿुढी औरत खां हुनजी धीउ जो ॾाज खसे, मुंहिंजी गैरत खे ललकारियो आहे। तोखे हुनजी सज़ा ज़रूर मिलंदी, पर हुन खां अॻु सोन खण ऐं वञी हुन
बुढ़ी औरत खे वापस करे अच ऐं उन खां माफ़ी बि वठी अच। ॾिठो चवां वञी छो नथो? दिलावर साईं हाणे सभु बेकार आहे छो त हू बुढ़ी औरत मरी चुकी है। अड़े तुंहिंजी हिन हरकत जे करे हिकु कमज़ोर औरत मरी वई। अरे कमज़ोरनि ते हथ खणण वारा मुड़ुस माण्हू न आहिनि था। दिलावर साईं बुढ़ड़ी औरत सोन लुटजण जे करे कान मोई हुई त बाक़ी ओ मुई कीअं मुई हुई? जॾहिं हुन बुढ़ड़ी औरत जी धीउ खे शेरूअ लुटियो त हूअ मरी वई। शेरू वॾो साले मां ई तो असांजे टोले में तो जहिड़नि कमीणनि जी का बि ज़रूरत न आहे। मां चवां तो निकिरी वञे था डर मुंहिंजे अखियुनि जे अॻां निकिरी वञ। निकिरे था डर डर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हल निकिर। शेरू तूं हाशिम खान दादन जी गोए वारी ॻाल्हि त यादि अथई न? हा हा याद आ। ऐं शर्त बि यादि अथई न? शेरू मूंखे सभु शर्त यादि आहिनि पर तूं बि यादि रखजांइ। मूंखे बि यादि आहिनि। चङो हलां थो यारो यारी। यारो यारी हाशिम जिंदगी जा ॾींहं अलाए केतिरा आहिनि। सोचां थो त जमाल जो घर आबाद कयां। चाचा खुदा बशकाला तोखे वॾी हयाती ॾींदो। ससी तुंहिंजी अमानत आहे जेका वणे सां तारीख़ रख। भाऊ खुदा बख़्शे ये झेड़ा झगड़ा असांजी जान कोन छॾींदा। तोखे जेका तारीख़ वणे न उहा रखी। अदा पलिया न्याणी अव्हां जी आहे जेका तव्हां तारीख़ ॾियो। हाशिम छा थो चईं? अदा वॾा जेका तारीख़ तव्हांखे मुनासिब लॻे न रखे छॾियो। ॿई वॾा वेठा आहियो
जेका तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजे ख़्याल में त चंड जी 14 तारीख़ सही रहंदी। ठीकु आहे, इहा तारीख़ बि भली आहे। हा चाचा खुदा बशकर, वञी तूं शादीअ जी तयारी कर। अदा पलिया, हाणे इहा ख़ुशीअ जी ख़बर वञी थो जमाल खे ॿुधायां। ठीकु आहे, मां बि वञी थो न्याणियुनि खे ॿुधायां, औरतुनि खे बि त शादी जी तयारी करणी हूंदी आहे न। ठीकु आहे, मां बि शाम सरदार साईं ॾे वेंदुसि, उनखे वञी ॿुधाईंदुसि। सरदार साईं, जंहिं ते बंगुल ख़ान कुॾे थो, उन शेरूअ खे मां चङी तरह सुञाणां थो। शेरू इंतिहाई दर्जे जो घटिया माण्हू आहे, जंहिंखे मां पंहिंजे टोले मां धिका ॾेई कढी छॾियो हुयो। शमीर सुठो नाहे कयो, असांजो साथ छॾे असांजे ई ख़िलाफ़ मास पियो ठाहे। सरदार साईं, शमीर बंगुल ख़ान सां मिली अवां जी ज़मीन ते कब्ज़ो करण जी रिथ रिथी वेठो आहे। गुरब में घुरिया न, 2 3 छा 15-16 एकड़ ॾेई छॾिया असां। हाणे जेकॾहिं ज़िद ते लही आयो आहे न, त मां बि ऐलान थो कयां त अॼु खां पोइ शमीर सां को बि मुंहिंजो रिश्तो नातो न आहे। जेकॾहिं को रिश्तो नातो आहे त उहो दुश्मनीअ जो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुश्मनीअ जो रिश्तो नातो आहे शमीर सां। सरदार साईं, शमीर ख़ान खे शायदि इहा सुध न आहे। सरदार शाह ज़मान जी ज़मीन ते कब्ज़ो करण ॼण बाहि जे दरिया में टपो ॾियण बराबरि आहे। शमीर ख़ान जा हॾा साड़े रख करे छॾींदुसि मां। दिलावर, इहो जेको बंगुल ख़ान आहे न, पाण खे ख़ान थो सॾाए, बंगुल ख़ान एतिरो शातिर आहे। वक़्त चढ़ंदे शमीर मां कमु कढी इनखे माराए छॾींदो, भले भाणे जो अथसि। सरदार साईं, शमीर ख़ान पंहिंजे मौत जो रस्तो पाण चूंडियो आहे। हाणे उनखे केर बि बचाए न सघंदो, छो त पंहिंजी वॾीअ जो न वेज न को तबीब। दिलावर, असां त हुनजी बेवकूफ़ीअ ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ मातम ई करे सघूं था, बस। सरदार साईं, हुकुम कयो त शमीर ख़ान खे उनजे इरादनि समेत दफ़न करे छॾिया। न न दिलावर, न, ईअं न कजांइ। मुंहिंजो को बि अहिड़ो इरादो न आहे, इन करे तूं बि हुकुम न कजांइ। वक़्त अचण खां अॻु में असां को बि अहिड़ो क़दम न खणंदासीं जंहिंजे करे मुंहिंजे इंसाफ़ ते आङुर खोजनि। जेकॾहिं शमीर अहिड़ी कुथी हरकत कई त सभ खां पहिरीं असां कानूनी रस्तो इस्तेमाल कंदासीं, कानूनी रस्तो। सरदार साईं, अवां वॾा आहियो ऐं अवां जी सोच बि वॾी आहे, न त मुंहिंजी दिलि चवे थी दुश्मन खे दाउ चुटण जो मौक़ो ई न ॾिजे। दिलावर, फिलहाल सब्र कर, सब्र हुकम वठ। वक़्त आयो न, पोइ अहिड़ो वारो वॼाए ॾेखारींदासीं, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां।